जय झूलेलाल। प्यारा भाउरो ऐं भेनर, सिंधी समाज जो इतिहास अॼु उन दौर जो ॿियो ॾींहुं। अॼु जे हिन प्रोग्राम में श्री कलाधर मुथवा, डॉक्टर प्रकाश एन निहालाणी, श्रीमती रितिका के कालाणी ऐं संदन सुपुत्री कुमारी भाविष्का के कालानी, श्री विजय वासुदेव लालवानी, मां इन्हनि सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि जो तहे दिल शुक्रगुज़ार आहियां जो अॼु पंहिंजा आलमाणा वीचार असांजे हिन प्रोग्राम बनिस्बत पेश कया। मां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉक्टर गुजर सुभाष हाई स्कूल जा बानीकार, पूत सिंधी पंचायत देवलाली जा सभई मेंबर, जिन असांखे ही कार्यक्रम तमाम सुंदर ऐं सुरुचि नमूने सां, सुहिणे नमूने सां पूरे करण में सहकार ॾिनो आहे। मां तिन जो तहे दिल शुक्रगुज़ार आहियां। सुभाणे सिंधी समाज जे इतिहास जो वर्क नंबर 3 असां भाउर तव्हांजे अॻियां पेश कंदासीं ऐं सुभाणे बि 7:45 बजे तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसी सघो था। आख़िर में बस तूं चवंदुसि पहिरियों ई, वृक्ष कबहू नहीं फल बखें, नदी न संचय नीर, पर कारज के कारणे साधुन धरा सही। शाह लतीफ़ जो हिकिड़ो पलव पाईंदासीं ऐं उन बैदि अॼु जे प्रोग्राम खे विराम ॾिबो। हाणे जेॾो तुंहिंजो नाम हो मात बाझ बि ओॾाई मङा, हाणे जेॾो तुंहिंजो नाम हो मात बाझ बि ओॾाई मङा, रे थंभे रे थूणी तू छपर तू छा, तू छपर तू छा, हाणे गुजारो कहाँ हो हाणे गुजारो कहाँ जो मालूम तोखे सबकी। बोल गजकर अमरलाल की जय। राजा ठाठी चओ सगड़ी झूलेलाल, आयो लाल चओ झूलेलाल। सभिनी जा हिकु दफ़ो वरी शुक्रगुज़ार। थैंक यू।